फ़खरुद्दीन जी इब्राहिम, तव्हां ॾिठो हूंदो त फ़खरुद्दीन जी इब्राहिम जेको तमामु वॾी उमिरि में उनखे चीफ इलेक्शन कमिश्नर ठाहियो वियो हुयो जॾहिं 2000 जंहिंमें इमरान ख़ान खटे वियो हुयो। कहिड़ी इलेक्शन हुई? आई गेस 2018 वारी इलेक्शन हुई। इन में चीफ इलेक्शन कमिश्नर ठाहियो वियो हुयो इनखे, फ़खरुद्दीन जी इब्राहिम खे। हाणे चीफ इलेक्शन कमिश्नर बि रहियो आहे ऐं गवर्नर सिंध बि रहियो आहे ऐं तमामु वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ रहियो। सो इन जी डेट ऑफ डेथ तव्हां खां पुछी सघनि था पिया, 7 जनवरी हुई। 7 जनवरी 2020 ते फोत थी वियो। ठीकु आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं असां हे अॻु में रहियो आहे चीफ इलेक्शन कमिश्नर, त हितो ई वरी असांखे थोरो करंट अफेयर कवर करे वठूं ऐं तव्हांखे सम्झायो पहिरें बि पोयों जेको प्रीवियस लेक्चर हुयो, त जॾहिं बि इन टाइप जा क्वेश्चन अचनि त उन मां ॿिया क्वेश्चन कढण जी कोशिशि कंदा कयो। जीअं हाणे हे हुयो पास्ट में, त हिन वक़्तु करंट चीफ इलेक्शन कमिश्नर कहिड़ो आहे उनखे तव्हां मिंट में नेट तां सर्च करे वठंदा कयो, सिकंदर सुल्तान राजा। ठीकु आहे, इहो हिन वक़्तु करंट चीफ इलेक्शन कमिश्नर आहे। अहिड़े तरीक़े सां स्टेट बैंक जो जेको करंट गवर्नर आहे उहो ॾिसी वठंदा कयो केरु आहे, डॉक्टर मुर्तज़ा सैयद। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां नेब जो चेयरमैन जावेद इक़बाल आहे। ईअं जेके आम जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उनजा जेके हेड आहिनि उहे मिंट में सर्च करे वठंदा कयो। ऐं ख़ासि तौर ते जेके हे आहिनि, इहे मां तव्हांखे टेस्ट खां 2 ॾींहं या 3 ॾींहं पहिरियों हिकु दफ़ो ॿीहर रिवाइज़ कराईंदुमि। बल्कि तमामु जेके CM आहिनि, गवर्नर आहिनि, स्टेट बैंक जो गवर्नर थी वियो, जेके FIA जो केरु हेड आहे, IG पुलिस सिंध केरु आहे, ऐं जेको आहे सो वज़ीर आला, गवर्नर्स, मिनिस्टर्स, सभु जा सभु पूरी कैबिनेट इंशाल्लाह कवर कराईंदुमि। ऐं हमेशह इहा टेस्ट खां 1 ॾींहुं या 2 ॾींहं पहिरियों जॾहिं बि वञो, छो जो इहे चेंज थींदा रहंदा आहिनि न, इन करे हमेशह कोशिशि कंदा कयो जेके इहे शयूं आहिनि इहे टेस्ट खां 1 ॾींहुं या 2 ॾींहं पहिरियों कवर करे वठंदा कयो। अच्छा, ॿियो हिकिड़ो इंपॉर्टेंट क्वेश्चन जेको अक्सर पेपरनि में पुछा कयो वञे थो पियो, त कैम्ब्रिज डिक्शनरी, दुनिया में 2 वॾी मशहूरु डिक्शनरीज़ आहिनि, कैम्ब्रिज डिक्शनरी ऐं ऑक्सफोर्ड डिक्शनरी। त कैम्ब्रिज डिक्शनरी कहिड़े वर्ड खे वर्ड ऑफ द ईयर जो अवार्ड ॾिनो हुयो या उनखे नालो या दर्जो ॾिनो ऐं स्टेटस, त उहो हुयो क्वारंटाइन। ठीकु आहे, हे जेको पाण क्वारंटाइन थियूं पिया, ऐं उन लफ़्ज़ खे जेको आहे 2020 में वर्ड ऑफ द ईयर जो दर्जो ॾिनो वियो बाय कैम्ब्रिज डिक्शनरी। अच्छा, उन खां पोइ इमरान ख़ान हिकिड़ी प्राइवेट एयरलाइन जो इफ़्तिताह कयो हुयो, उन जो नालो हुयो एयर सियाल। ठीकु आहे, एयर सियाल। हाणे तव्हांखे इहो क्वेश्चन पुछा करे सघंदा त इमरान ख़ान 9 डिसंबर ते कहिड़ी एयरलाइन जो इफ़्तिताह कयो, त एयर सियाल जो, या चई सघंदा त एयर सियाल इनॉग्रेटेड बाय इमरान ख़ान, फॉर्मर प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान ऑन कहिड़ी डेट ते। हेठो मुख़्तलिफ़ ऑप्शन हूंदा त 9 डिसंबर खे टिक कंदो, 9 डिसंबर 2020 ते। अच्छा, उनखां पोइ ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जेको एक्स प्राइम मिनिस्टर हुयो पाकिस्तान जो, मुशर्रफ दौर में आई गेस प्राइम मिनिस्टर रही चुको आहे, उनजी डेथ थी वई 2 डिसंबर ते, 2 डिसंबर 2020 ते कंहिंजी, ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली। ठीकु आहे, ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली, इन जी डेथ थी वई 2 डिसंबर 2020 ते, ऐं इन जी एज हुई 76 ईयर्स। जंहिं महिल फोत थी वियो हुन जी 76 ईयर्स इन जी एज हुई। अच्छा, उनखां पोइ हिकिड़ो डेलीगेशन आयल हुयो यूनाइटेड नेशंस जो, जेके बॉर्डर वग़ैरह जी विज़िट कंदा आहिनि, उनखे चइबो आहे UNMO, यूनाइटेड नेशंस मिलिट्री ऑब्ज़र्वर। ठीकु आहे, मिलिट्री ऑब्ज़र्वर। हाणे इन्हनि ते 18 डिसंबर ते चिड़ीकोट सेक्टर में हमिलो थियो हुयो, ऐं पाकिस्तान ऐं इंडिया जे मथां इल्ज़ाम हणे पियो। इंडिया जेको आहे सो डिनाए करे पियो। बहरहाल हे जेको यूनाइटेड नेशन जो डेलीगेशन हुयो, इहो कंहिंजे तहत आयल हूंदो आहे या कंहिंजी ज़ेली ब्रांच आहे, यूनाइटेड नेशंस सिक्योरिटी काउंसिल। हाणे इन जी ज़ेली ब्रांच आहे या इन्हनि जी तरफ़ों हे यूनाइटेड नेशंस मिलिट्री ऑब्ज़र्वेशन जो डेलीगेशन मोकिलियल हुयो, जंहिंजे चिड़ीकोट सेक्टर में 18 डिसंबर 2020 ते हमिलो थियो हुयो। अच्छा, इन खां पोइ आहे फ़खरुज़मान खे 2020 में लेफ्टिनेंट जो उहिदो मिलियो, जेको क्रिकेटर आहे, पाकिस्तान जो ओपनिंग बैट्समैन आहे, लेफ्ट हैंडेड। इहो नेवी जो मुलाज़िम हुयो पाकिस्तान आर्मी जॉइन करण खां, पाकिस्तान क्रिकेट टीम जॉइन करण खां पहिरियों। सो मुंहिंजे ख़्याल में सिपाही रैंक ते भर्ती थियो हुयो ऐं उनखे एज़ाज़ी तौर ते लेफ्टिनेंट जो उहिदो ॾिनो वियो। लेफ्टिनेंट जी स्पेल अलाए छा आहे, LIUETENANT वॉट एवर। ठीकु आहे, लेफ्टिनेंट जो उहिदो ॾिनो वियो फ़खर ज़मान खे। सो इहो बि तव्हां खां पुछी सघनि था पिया, इनखे बि ध्यान में रखी छॾियो। अच्छा, हिकिड़ो ॿियो इंट्रस्टिंग बुक पाकिस्तान में पब्लिश थियो हुयो, जंहिंमें 44 साल लॻा उनखे कंप्लीट करण में। इट टुक 44 ईयर्स। ठीकु आहे, इन बुक जो नालो छा हुयो? इहो वॾो हिस्टोरिक बुक आहे, इन करे इन मां क्वेश्चन ईंदा आहिनि। दी फ्लोरा ऑफ पाकिस्तान, दी फ्लोरा ऑफ पाकिस्तान। हाणे इहो छा हुयो? इन जे अंदरि टोटल 226 वॉल्यूम हुया। इन मां अंदाज़ो करे सघो था पिया त 44 साल हिन में छो लॻा हुया। ऐं इन में 6000
फ्लावर्स या गुल जेके हूंदा आहिनि उन्हनि जी स्पेशीज़ जे बारे में, यानी कि 6000 क़िस्म जे गुलनि जे बारे में कंप्लीट डिटेल ॾिनल आहे। सो इन करे हिन में 44 साल लॻी विया ऐं वॾो हिस्टोरिक बुक आहे। ऐं इन करे जेको आहे सो हिन जो मुख़्तलिफ़ जेको आहे सो टेस्टुनि में पुछंदा आहिनि, करंट अफेयर में या GK जे पोर्शन में। सो मुख़्तलिफ़ क़िस्म जा क्वेश्चन पुछी सघनि था। त द फ्लोरा ऑफ पाकिस्तान जेको आहे सो उन में घणा साल लॻा हुया, या इहो त बुक जेको 44 सालनि में कंप्लीट थियो, उन जो नालो छा आहे, या उन में उन जा वॉल्यूम केतिरा आहिनि, या उन में स्पेशीज़ केतिरनि जे बारे में डिस्कस कयो वियो आहे। सो इहो हुयो द फ्लोरा ऑफ पाकिस्तान, जेको 2020 में पाकिस्तान जेको आहे सो डेट मूंखे ख़बर न आहे, डेट गूगल ते सर्च करे वठिजे ऐं थी सघे थो डेट तव्हांखे मिली वञे। अच्छा, उनखां पोइ जेके अहम विज़िट्स हुयूं पाकिस्तान में 2020 में, उन्हनि मुंहिंजो बि क्वेश्चन अची सघे थो पियो। जीअं तैयब उर्दगान तव्हां ॾिठो हूंदो, पार्लियामेंट में ख़िताब कयो हुयो इमरान ख़ान जे दौर में, तैयब उर्दगान। त उहो डेट तव्हां खां पुछी सघनि था पिया त कहिड़ी डेट ते पाकिस्तान आयो। त इहो 13-14 फेबरवरी, 13 ऐं 14 फेबरवरी ते 2 ॾींहंनि जे लाइ आयो हुयो। ऐं इन में 13 MOUs साइन थिया हुया। ठीकु आहे, MOU जो फुल फॉर्म आहे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग, आई गेस इहो ई आहे। ठीकु आहे। सो 13 MOUs साइन थिया हुया ऐं पार्लियामेंट जे जेको आहे सो गॾियल इजलास खे हिन ख़िताब बि कयो हुयो। 13-14 फेबरवरी ते आयो। उनखां पोइ यानी कि ईअं सम्झ यादि रखण जे लाइ आसान तरीक़ो आहे त इन खां पोइ वरी 2 ॾींहंनि खां पोइ यानी कि 16 फेबरवरी ते सेक्रेटरी जनरल UNO, ठीकु आहे, सेक्रेटरी जनरल UNO, यूनाइटेड नेशंस जो सेक्रेटरी जनरल एंटोनियो गटरस, इन बि विज़िट कई। इहो 4 ॾींहंनि जे दौरे ते आयो। ठीकु आहे, 4 days। सो इहो बि तव्हां खां पुछी सघनि था पिया, इंपॉर्टेंट आहिनि। तैयब उर्दगान जेको आहे सो 13 MOU साइन कया ऐं 13 फेबरवरी ते आयो। ऐं जेको सेक्रेटरी जनरल आहे UNO जो, उहो 16 फेबरवरी ते आयो। अच्छा, किंग ऑफ कॉमेडी अमानुल्लाह खान, तव्हां ॾिठो हूंदो जेको प्रोग्राम हुयो मुंहिंजे ख़्याल में मुज़ाकरात, ठीकु आहे, दुनिया न्यूज़ ते हलंदो हुयो, उन में बि ईंदो हुयो। हाणे जेको लास्ट उन में बि हुयो। उनखां अलावा ॿियनि मुख़्तलिफ़ जेको आहे प्रोग्रामनि में, जियो न्यूज़ जे प्रोग्राम्स में बि ईंदो रहियो आहे किंग ऑफ कॉमेडी अमानुल्लाह। इन जी डेथ थी वई 2020 में। इन जी डेट तव्हां खां पुछा करे सघनि था पिया त कहिड़ी डेट ते फोत थियो। त 6 मार्च 2020। हाणे डेट जेके यादि करण जो तरीक़ो बिल्कुलु इन में रटो हणणो पवंदो। हाणे जीअं इन में असां मुख़्तलिफ़ पढ़ी आयासीं, जेको आहे TLP जो जेको लीडर हुयो अलामा ख़ादिम हुसैन रिज़वी, उन जी डेथ। ऐं इन खां पोइ अमानुल्लाह खान जेको आहे किंग ऑफ कॉमेडी, इन जी डेथ थी वई। ज़फ़रुल्लाह खान जमाली, उन जी डेथ थी वई। अहिड़े तरीक़े सां तारिक अज़ीज़ जी डेथ थी वई। इहे सभु शयूं तव्हांखे यादि करणी पवंदियूं। इन्हनि में यानी कि प्योरली रटो हणणो पवंदो आहे। बाक़ी इन में इहो यादि रखण जी इहा ट्रिक हूंदी आहे त तव्हां कंहिं बि पंहिंजो जेको डेट ऑफ बर्थ हुजे, कंहिंजी का बर्थडे हुजे, उन सां तव्हां जेको आहे रिलेट करे उन सां यादि करे सघो था पिया। कंहिं कोई बि अहिड़ो अहम इवेंट हुजे, उन सां तव्हां उनखे रिज़ेम्बलेंस ॾेई करे ऐं यादि रखण में, मिसाल 6 मार्च ते तव्हांजी फैमिली मां कंहिं दोस्तनि मां कंहिंजी बि जेको आहे सो डेट ऑफ बर्थ आहे, इहा बर्थडे आहे, त उन सां तव्हां रिज़ेम्बलेंस करे सघो था पिया। जंहिं ॾींहुं फलाणी जी बर्थडे हूंदी आहे या 2 ॾींहंनि खां पोइ उन जी बर्थडे हूंदी आहे। सो इन हवाले सां या ईअं रिज़ेम्बलेंस ॾेई करे तव्हां यादि करे सघो था। अच्छा, 2020 में ई इमरान ख़ान एहसास सोशल असिस्टेंस प्रोग्राम इन जो इफ़्तिताह कयो। ऐं इन जे ज़रिए 144 बिलियन रुपीज़ ग़रीबनि में विराइण जी मंज़ूरी ॾिनी। ठीकु आहे। सो इहो ई पुछी सघनि था त एहसास सोशल असिस्टेंस प्रोग्राम कॾहिं शुरू थियो। डेट एग्ज़ैक्ट मूंखे यादि न आहे, नेट ते मां सर्च करण जी बि कोशिशि कई आहे त एग्ज़ैक्ट का डेट न पई अचे। सो इन में तव्हां खां जेको अमाउंट आहे इहो वॾो इंपॉर्टेंट आहे, पुछा करे सघनि था पिया। अच्छा, हिकिड़ो ॿियो क्वेश्चन आयो आहे करंट अफेयर या जनरल नॉलेज जे क्वेश्चन में, त पाकिस्तान जी वॾी में वॾी ऑयल रिफाइनरी कहिड़ी आहे या किथे आहे। सो बाइको ORC2 इहा पाकिस्तान जी वॾी में वॾी ऑयल रिफाइनरी आहे। ॿियो तव्हां खां पुछी सघनि था पिया त इहा किथे लोकेटेड आहे। त इहा मोज़ा कुंड डिस्ट्रिक्ट लसबेला बलोचिस्तान। ठीकु आहे, इहा हिते वाक़ई आहे। इहो तव्हां खां पुछा करे सघनि था पिया। अच्छा, ॿियो हिकिड़ो अहम क्वेश्चन, स्टॉक एक्सचेंज ते हमिलो थियो हुयो, वॾो मशहूरु मारूफ़ बलोचिस्तान लिबरेशन आर्मी कयो हुयो पाकिस्तान कराची स्टॉक एक्सचेंज ते कहिड़ी डेट ते हमिलो थियो हुयो या कंहिं कयो, इहे ॿई क्वेश्चन हिन मां ठही सघनि था पिया। त 29 जून ते हमिलो थियो हुयो। 29 जून 2020 ते हमिलो थियो हुयो ऐं बलोचिस्तान लिबरेशन आर्मी हिन जी ज़िम्मेदारी क़बूल कई। सो इहे ॿई क्वेश्चन हिन मां ठही सघनि था पिया त कहिड़ी डेट ते थियो हुयो ऐं कंहिं हिन जी ज़िम्मेदारी क़बूल कई या कंहिं कयो। तारिक अज़ीज़ फोत थी वियो, मशहूरु कॉमेंटेटर या वरी होस्ट हुयो तारिक अज़ीज़।
नीलामगर या तारिक अज़ीज़ शो सभिनी तक़रीबन ॾिठो हूंदो। 17 जून ते हिन जी डेथ थी वई। सो हिननि ॿिन्हिनि इवेंट्स खे तव्हां यादि करे सघो था पिया त जून जे महीने में ई, यानी कि पहिरियों 17 जून ते तारिक अज़ीज़ फोत थी वियो, उनखां पोइ वरी 29 जून ते, यानी कि उनखां तक़रीबन 12 ॾींहंनि खां पोइ कराची स्टॉक एक्सचेंज ते हमिलो थियो हुयो। अच्छा, ॿियो हिकिड़ो क्वेश्चन जेको पास्ट पेपर में आयल आहे त पुलिस मार्टायर डे, यानी कि पुलिस में जेको शहीदनि जो ॾींहुं आहे उहो कहिड़ी ॾींहं ते मल्हायो वेंदो आहे, त 4 अगस्त ते। हाणे इनखे यादि तव्हां ईअं रखी सघो था पिया त 14 अगस्त असांजी आज़ादी जो ॾींहुं आहे, उनखां 10 ॾींहं पहिरियों पुलिस जे शहीदनि जो जेको ॾींहुं आहे उहो मल्हायो वेंदो आहे, पुलिस मार्टायर डे। ठीकु आहे। सो तव्हांजो 2020 तक़रीबन पूरो थी वियो। 2020 में जेतिरा बि अहम इवेंट्स हुया, नेशनल इवेंट्स, इंटरनेशनल, पाण इंशाल्लाह वरी सुभाणे कवर कंदासीं नेक्स्ट वीडियो में। सो हाणे तव्हांजा 2 वीडियोज़ में, बल्कि 2 सेशंस में, पहिरें ॾींहं जेके वीडियो हुया उहे पार्ट्स में हुया। अॼु तक़रीबन 20 मिंटनि जो तव्हांजो लेक्चर थी वियो आहे। सो तव्हांजो 2020 तक़रीबन कंप्लीट थियो आहे। जेतिरा बि मेजर इवेंट्स हुया, जेके इंडेक्स आयूं या जेके रेटिंग्स आयूं या जेके फॉरेनर्स हुया जीअं असांजे मुल्क में विज़िट कयो, या आम जेके इवेंट्स हुया, ऐं उनखां पोइ जेके डेथ्स थियूं हुयूं, सभु जी सभु तक़रीबन मां हिन में कवर कराए छॾियूं आहिनि। वरी हाणे इंशाल्लाह पाण 2020 जी इंटरनेशनल कवर कंदासीं, वरी पोइ 2021 में जेको आहे उनजी नेशनल ऐं इंटरनेशनल ॿई कवर कंदासीं। आख़िर में वरी 2022 जा 2, 3, 4 महीना आहिनि, वरी पोइ उन्हनि खे बि